नाज़रीन, खबर जो सिलसिलो जारी है। आवांगे खैरपुर का खबर ॾिनालूं त लाड़काणे रीजनल में थींदड़ रांदि रीजनल पुलिस सेंट्रल 2019 जे सिलसिले में क्रिकेट मैच जो इनकाद कयो वियो, जॾहिं त खैरपुर पुलिस ऐं शिकारपुर पुलिस जी टीमुनि जे दरमियान मुक़ाबला थिया। इन हवाले सां ॾिसूं था खैरपुर मां अवामी न्यूज़ जे नुमाइंदे अरशद शर जी हिन रिपोर्ट में। लाड़काणे रेंज में थींदड़ रांदि रीजनल पुलिस सेंटर 2019 जे सिलसिले में क्रिकेट जो मैदान सजायो वियो, जॾहिं त खैरपुर पुलिस ऐं शिकारपुर पुलिस जे टीम जे दरमियान मुक़ाबलो थियो। खैरपुर पुलिस जी टीम टॉस जीते बैटिंग जो फ़ैसिलो कयो, जॾहिं त मुक़ररा 20 ओवरनि में 6 विकेटनि जे नुक़सान ते 270 रन्स ठाहिया। बहितरीन अंगज़ रांदि खेॾण में वकार 51 ओवर ऐं फिरोज 36 रन्स ठाहिया। सेकंड अंग में शिकारपुर पुलिस जे टीम 270 रन्स जो आगाज़ कयो। उन मौके ते एएसपी सिटी खैरपुर डॉक्टर मोहम्मद इमरान जी क़ियादत में खैरपुर पुलिस टीम उम्दा बॉलिंग जो मुज़ाहिरो कंदी मुख़ालिफ़ टीम खे 136 रन्स ते पोलनि खटे वरिती ऐं 7 रन्स सां अॻु पंहिंजे नाले कयईं। बॉलिंग में फेरो 3 रांदीगरनि खे आउट कयो, जॾहिं त इरशाद 2 रांदीगरनि सां बहितरीन मुज़ाहिरो कयो। लाड़काणे में थींदड़ टूर्नामेंट में एएसपी सिटी खैरपुर डॉक्टर मोहम्मद इमरान जी शिरकत रांदीगरनि जा हौसला वधीक बुलंद कया। एएसपी साहब बहितरीन बॉलिंग जा 4 ओवर में पंहिंजे स्पेल सां रांदीगरनि ऐं मुख़ालिफ़नि खे हैरान करे छॾियो। कैमरा टीम सां गॾु अरशद शर, अवामी न्यूज़ खैरपुर मीरज। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।